अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जसकम अगवान मिठी जे आशिक सिंध जे शहीद मुश्ताक ख़ासकैली जी वरसी मल्हाई पई वञे। संदसि शहादत जे ॾिहाड़े ते खेसि भेटा पेश करण लाइ अवां जे समातन जी नज़र करियूं था अली नवाज़ आरिसर जो लिखियल लेख। जवानी जो मौत ॾाढो तड़पाईंदड़ हूंदो आहे, पर जवानी में हिकु अज़ीम मक़सद लाइ शहादत ख़ुशनसीबी हूंदी आहे। सिंध जी क़ौमी तहरीक जे हिन क़ाफ़िले में केतिरनि ई सुरिह पुटनि जाम शहादत नोश कयो आहे। हिन क़ाफ़िले जा केतिरा ई कुंदर कुठा विया आहिनि, पर हीउ क़ाफ़िलो आहे जेको खुटे नथो, ॾींहों ॾींहुं वधंदो रहे थो। सिंध जे सरमोड़ शाइर उस्ताद बुख़ारी केॾो न ख़ूब चयो आहे, छो किथे रुकजूं रफ़ीक़ो, इर्तका रुकजे नथी, ज़िंदगी जी आरज़ू में जुस्तजू थकिजे नथी। साथियो संदरा ॿधी हलंदा हलो, वधंदा हलो, पाण छो बीही रहूं, दुनिया जॾहिं बीहे नथी। दुनिया सां कुल्हो मिलाए हलण जा वचन वरजाईंदड़ हिन क़ाफ़िले जा नौजवान, जेके पोइते मोटण खे मेणो सम्झंदड़, अञा बि अॻभरा काहींदा वतन पिया। जेतोणीकि हिन क़ाफ़िले जी अॻुवाणी कंदड़ केतिरनि ई कुंदरनि खे अब्दी निंड सुम्हारे वियो आहे, पोइ बि हीउ क़ाफ़िलो हुड़क हलो हो, धीमा हलो हो, हलंदो रहे थो। जे हिकिड़ो सुम्हे थो त ॿियो वधी अची उन जी अॻुवाणी करे थो। मूं किथे पढ़ियो आहे त बरे सग़ीर जी तहरीक आज़ादी दौरान जॾहिं महात्मा गांधी वदेशी शयुनि जे वापराइण खां मना कई हुई ऐं पंहिंजी धरती जी मिटी मां लूणु कढी माण्हुनि खे चयो हुआईं त हीअ तव्हांजी मिटी जी मेरास आहे, तव्हां छो पिया अंग्रेज़नि जे कारखाननि मां तयारु कयल लूणु वठो। तॾहिं फ़िरंगी सरकार महात्मा गांधी खे गिरफ़्तार कयो हो। महात्मा गांधी गिरफ़्तार छा थियो हो, पूरो बरे सग़ीर जागी पियो हो। जेल जे ॿाहिरां माण्हुनि जा अंबोह गॾु थी विया हुआ। गोरे सरकार जा सिपाही माण्हुनि खे मारे मारे थकिजी पिया। हिकु माण्हू किरंदो हो त ॿियो वधी अची उन सिफ़ में बीहंदो हो। अहिड़ी तरह हीअ तहरीक लूण मुठ तहरीक जे नाले सां मशहूरु थी ऐं गोरे सरकार खे मजबूर थी गांधी खे आज़ादु करणो पियो। साईं GM सैयद जी शुरू कयल क़ौमी क़ाफ़िले जो हिकु सिपाही ठठे जाओ मुश्ताक ख़ासकैली बि शहादत जे उन दर्जे ते पहुची पंहिंजी अमड़ सिंध लाइ साह ॾेई सरो थियो। मुश्ताक ख़ासकैली 17 जनवरी 1979 ते सिंध जी राजधानी वारे ज़िले ठठे जे हिकु नंढड़े शहर घारे में हिकु ग़रीब घराणे में जनमु वरितो। संदसि वाल जो नालो मोहम्मद मूसा ख़ासकैली आहे, जेको हिकु पोहरियत हो। पोहरियत पीउ जो पोहरियत पुटु एॾे वॾे दर्जे ते पहुचंदो इहो कंहिं थे जातो। हुन इब्तिदाई तालीम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल घारे मां हासिलु कई हुई। मैट्रिक गवर्नमेंट हाई स्कूल घारे मां 1998 में पास कयाईं। डिग्री कॉलेज मकली मां 2005 में इंटर जो इम्तिहान पास कयाईं। हुन कॉलेज में तालीम हासिलु करण दौरान जीअं सिंध लतीफ़ संगत में शमूलियत कई ऐं साॻे दौर में घारे शहर में यंग वेलफेयर एसोसिएशन नाले हिकु समाजी तनज़ीम जो बुनियादु विधाईं। हुन शुरू में घर जी चुल्ह ॿारण लाइ मुख़्तलिफ़ मज़दूरियूं कयूं, पोइ दर्ज़को कमु सिखियाईं ऐं मेहराण टेलर्स जे नाले सां दर्ज़को दुकान खोलियाईं ऐं सिंध दर्ज़ी एसोसिएशन जो बुनियादु विझी पाण उन जो जनरल सेक्रेटरी थियो। मुश्ताक ख़ासकैली खे सियासत विरसे में मिली संदसि मामो डॉक्टर निज़ामुद्दीन ख़ासकैली जसाफ़ जो सरगर्म कारकुन हो ऐं सियासी सरगर्मियुनि करे केतिरो अरसो जेल बि भोॻियाईं। मुश्ताक ख़ासकैली शुरू में त जीए सिंध में हमदर्द तौरु शामिलु थियो हो ऐं पंहिंजे रोज़गार सां गॾु जीए सिंध जे जलसनि में हमदर्द तौरु हिसो वठंदो हो, पर पोइ आज़ादी जे नारनि आज़ादीअ जे ॻाढ़े झंडे जे तजसुस हुनखे क़ौमी तहरीक ॾांहुं छिके आंदो। 27 जुलाई 1999 ते जीए सिंध क़ौमी मुहाज़ में शमूलियत इख़्तियार कयाईं। हीअ कुल वक़्ती कारकुन हो ऐं नज़रियाती वर्कर तौरु उभरियो। हुन पहिरियां जस्कम घारो यूनिट जे ऑर्गेनाइज़र कमेटीअ जे मेंबर तौरु सियासी सरगर्मियूं शुरू कयूं। पोइ घारे यूनिट जो फिनांस सेक्रेटरी, घारे यूनिट जो सदर, तालके मिरपुर साकरे जो डिप्टी ऑर्गेनाइज़र ऐं पोइ चीफ ऑर्गेनाइज़र तौरु ज़िम्मेवारियूं सरअंजाम ॾिनईं। उनखां पोइ खेसि जस्कम ज़िले ठठे जो फिनांस सेक्रेटरी ऐं सदर बि चूंडियो वियो। शहीद मुश्ताक ख़ासकैली पंहिंजी ज़िंदगी जे मुख़्तसर अरसे में खोड़ सारा क़ौमी कम कया, जिन में पाण जी खोड़ ख़िलाफ़ु केतिरा ई भेरा मुज़ाहिरा कराइण, बलूचिस्तान में फ़ौजी ऑपरेशन ख़िलाफ़ु एहतिजाज कराइण,
क़ौमी कारकुननि जी गुमशुदगी ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरा ऐं बुख हड़ताल कराइण। जस्कम पारां सखर खां कराची ताईं पैगाम सिंध मार्च जो 10 अप्रैल 2007 ते घारे शहर में हज़ारें क़ौमी कारकुन जे काफ़िले सां इस्तक़बाल कयाई। बाद में पाण कराची ताईं उन काफ़िले सां गॾु रहियो। अहिड़ी तरह हिन अणथक ऐं मेहनती कारकुन पंहिंजी नंढड़ी उमिरि में केतिरा ई अमली कम बि कया। हुन सॼी ॼमार सिंध लाइ जदोजहद कंदे गुज़ारी। 24 जुलाई 2009 ते कराची में दहशतगर्दनि हथां शहीद थींदड़ ज़ुल्फ़कार मल्लाह जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सोराब ॻोठ वटां रथियल धरणे में शिरकत लाइ ईंदड़ शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जे काफ़िले ते थियल हमले में मुश्ताक ख़ासकेली शहीद थी वियो हो। मुश्ताक ख़ासकेली खे अबाणे ॻोठ घारे जे अबाणे क़ब्रिस्तान में मिटी माव हवाले कयो वियो हो। शहीद मुश्ताक ख़ासकेली ते डॉक्टर हैदर लाशारी हिकु किताब मिटी जो मुश्ताक तरतीब ॾेई पिणु छपरायो हो। हीअ असीं मुश्ताक ख़ासकेली खे भेटाउनि जा गुलाब आछे रहिया हुआसीं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।